बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि अहलिही वस्सलातु अला अहलिहा। अम्मा बादु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़द अफ़लल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। मोमिन हज़रात, जीअं त असां हींअर असांजो मौज़ू आहे फ़ज़ीलत नमाज़, उन मुतलिक़ मां अव्हां जे साम्हूं हिकु वाक़ियो बयानु कंदुसि। काइनात याने अल्लाह ताला क़ुरान में तो फ़रमाए, कामयाब आहे उहो शख़्स, यानी क़द अफ़लल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। कामयाब आहे उहो शख़्स जेको ख़ुशू ख़ुज़ू सां नमाज़ अदा थो करे। इन मुतलिक़ अव्हां जे साम्हूं हिकु वाक़ियो त रसूल ख़ुदा जॾहिं मेराज ते विया आहिनि, जॾहिं रसूल ख़ुदा 3 आसमान खां 4थे आसमान ताईं रसूल ख़ुदा जो सफ़र हले थो, हलंदे हलंदे रसूल ख़ुदा हिकु फ़रिश्ते खे ॾिसनि था। जनाब जिब्राइल खां रसूल ख़ुदा पुछनि था त ही फ़रिश्ता केरु आहिनि? जिब्राइल अर्ज़ थो करे रसूल जे बारगाह में, ही मलकल मौत आहे। रसूल ख़ुदा मलकल मौत जे नज़दीक था पहुचनि। मलकल मौत रसूल ख़ुदा खे सलाम था कनि। उन खां बाद रसूल ख़ुदा सलाम जो जवाब थो ॾिए ऐं रसूल ख़ुदा पुछनि था मलकल मौत खां, ऐं मलकल मौत, ही दुनिया तुंहिंजे अॻियां कीअं आहे? मलकल मौत जे साम्हूं हिकु सिलेटर पियल आहे। ही दुनिया तुंहिंजे अॻियां कीअं आहे? मलकल मौत जवाब थो ॾिए त ही या रसूल अल्लाह, ही दुनिया मुंहिंजे अॻियां ईअं आहे जन नंढे ॿार जे हथ में हिकु सिक्को, अगरि ॿार खे सिक्को ॾिनो वञे त ॿार खे ख़बर पइजी थो वञे त हीउ घणे जो सिक्को आहे, हिन में छा नक्श थियल आहे, हिन में कंहिंजो फ़ोटो लॻल आहे। ईअं दुनिया मुंहिंजे अॻियां ईअं आहे जीअं नंढे ॿार जे हथ में सिक्को। अगरि उहो ॿार चाहे त पूरे सिके खे पंहिंजे मुट्ठी में बंदि करे थो सघे। ऐं मुंहिंजे अॻियां दुनिया ईअं आहे ॼाणे हिकु नंढे ॿार जे हथां सिक्को। रसूल ख़ुदा फ़रमाइनि था त हीअ तुंहिंजे अॻियां सिलेटर लॻल आहे, इहो छा आहे? त मलकल मौत जवाब थो ॾिए त हिते दुनिया में जेतिरा बि माण्हू आहिनि सभिनी जा नाला लिखियल आहिनि। अगरि जंहिंजे मौत जो वक़्तु अची थो वञे, कुदरती तरीक़े सां उन जो नालो हिन सिलेटर मां मिटिजी थो वञे ऐं मूंखे अल्लाह जे तरफ़ां हुकुम थो थिए, मां उन शख़्स जो रूह कब्ज़ करे वठंदो आहियां। रसूल फ़रमाइनि था, हाणे उन खां बाद मलकल मौत बार बार हिन दुनिया जे तरफ़ ॾिसे थो। रसूल फ़रमाइनि था त ऐं मलकल मौत, तो हिन बार बार दुनिया में छो थो ॾिसे? मलकल मौत जवाब थो ॾिए, या रसूल अल्लाह, दुनिया में उहा का घर ई न आहे जंहिंखे मां ॾींहं में 5 मरतबा नथो ॾिसां। रसूल फ़रमाइनि था त छो थो ॾिसे पराए घरनि में 5 मरतबा? मलकल मौत जवाब थो ॾिए, या रसूल अल्लाह, अगरि नमाज़ जो वक़्तु थी थो वञे, जॾहिं मौज़िन आज़ान थो ॾिए ऐं मां ॾिसंदो आहियां दुनिया जे हर घर में कहिड़ो उहो शख़्स आहे जेको अव्वल वक़्त में नमाज़ अदा करण जे लाइ मस्जिद जे तरफ़ डोड़े थो। या रसूल अल्लाह, अगरि को शख़्स 40 ॾींहं अव्वल वक़्त में नमाज़ अदा थो करे, मां मलकल मौत उन सां दोस्ती थो रखां। ऐं जॾहिं उन जे मौत जो वक़्तु ईंदो आहे त दोस्त जो इहो तक़ाज़ो हूंदो आहे त ॿिए दोस्त जे लाइ तोहफ़ो खणी वेंदो आहे। अगरि उन शख़्स जो या उन नमाज़ी जे मौत जो वक़्तु ईंदो आहे, मां तोहफ़े में जन्नत मां उन जे लाइ हौज़े कौसर खयो थो वञा। अगरि मोमिन घटि दर्जे जो आहे, मां जन्नत मां उन जे लाइ गुल खयो थो वञा ऐं उन जे ख़िदमत में पेश थो कयां। जेॾी महिल उहो हौज़े कौसर पीअंदो आहे, उनखे ख़बर ई न पवंदी आहे त मां उन जो रूह कब्ज़ करे वठंदो आहियां। ऐं जेॾी महिल मोमिन गुल खे सिंघंदो आहे त उनखे ख़बर ई न आहे पवंदो त मां उन जे रूह कब्ज़ करे वठंदो आहियां। अगरि को शख़्स नमाज़ जे वेझे ई न आहे, मां मलकल मौत जो अहिड़ो झटको उनखे थो हणां जो मौत जो ज़ाइक़ो क़यामत ताईं उनखे नथो विसरे। इन जे करे जेॾी महिल उहो शख़्स इंतकाल करे थो वञे, दुनिया छॾे थो वञे, उन जा वुरसा जेके आहिनि उन जा मथां रोइनि था ऐं मां मलकल मौत रड़ करे चवंदो आहियां त वैल हुजे तव्हांजे मथां, तव्हां हिन जे लाइ छो था रो? तव्हांजो रोअण हिन जे लाइ को बि फ़ाइदो न आहे, तव्हांजो रोअण हिन खे को फ़ाइदो न ॾींदो।
तव्हांखे खपे त तव्हां पंहिंजे लाइ रो, मां सुभाणे तव्हां वटि ईंदुसि, तव्हां पंहिंजे लाइ कहिड़ी तयारी कई आहे। इन हवाले सां रसूल ख़ुदा फरमाइनि था त मां मलकल मौत सां मुलाक़ात कयमि, वमा अलैना अल बलागुल मुबीन।